कराची में AVCC, CPLC ऐं ॻुझे इदारे जी गॾियल कार्रवाई। नौजवान जे अगवा में मुलविस हाज़ुर सर्विस कस्टम इंस्पेक्टर समेत 3 अगवाकार गिरफ़्तार करण जी दावा। वारदात में इस्तेमाल थियल गाड़ी, मुगवी नौजवान जो मोबाइल फोन, पर्स, मुख़्तलिफ़ कार्ड ऐं हथियार बि हथ। SSP AVLC सिद्दीक़ झांगा मूजिब जवाबदार राशिद ज़ुबैर ऐं अब्दुल फता 3 डिसंबर ते शागिर्द विजाहत खे सरकारी नंबर प्लेट वारी गाड़ी में अगवा कयो ऐं $50,000 भंग घुरियो हो। बिल्कुल ॾिसो हिन हवाले सां हिन वक़्तु SSP AVCC ज़फ़र सिद्दीक़ झांगा जेको प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जंहिं ॿुधायो आहे त कस्टम ऑफिसर समेत 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे जेको अगवा में मुलविस आहिनि। 3 डिसंबर ते वजात नाले हिकु शहरी खे नौजवान जेको शागिर्द हो उनखे गिरफ़्तार करण खां पोइ अगवा करण खां पोइ कस्टम ऑफिसर ऐं ॿियनि जेको आहे सो तक़रीबन पाकिस्तानी $1.5 करोड़ भंग घुरियो, जंहिंमें $50,000 ऐं जेको आहे क्रिप्टो करेंसी जेको डिजिटल करेंसी आहे उहा पिणु जेको तलब कई हुई। जेको भंग तलब करण खां पोइ मुसलसल 3 ॾींहंनि ताईं जेको आहे सो हुन मुगवी खे फिराईंदा रहिया। SSP AVCC मूजिब कस्टम जो जेको गिरफ़्तार जवाबदार आहे हुनजो नालो अब्दुल फता आहे, जेको कस्टम जो इंस्पेक्टर आहे, जंहिं शागिर्द वजात खे अगवा करण बाद डिजिटल करेंसी बिटकॉइन में भंग तलब कयो, जंहिं उन सां गॾो गॾु ज़ुबैर ऐं जेको आहे सो ॿियो हिकिड़ो पिणु जवाबदार गिरफ़्तार थियो, जंहिं कस्टम जो जेको ही इंस्पेक्टर आहे उहो फौजदार में पंहिंजो ड्यूटी कंदो हुयो, जंहिंखां पोइ हिते अची करे जेको आहे मुखबरी ते उन खां पोइ हिनखे अगवा कयो वियो। नौजवान अगवा करण में जेको आहे नौजवान जो जेको पाड़ेसरी आहे उन सां गॾु उन जो दोस्त आहे उहो पिणु जेको प्लस आहे। उन खां पोइ हिन वक़्तु जेको आहे वधीक उन मामले ते SSP AVCC ज़फ़र सिद्दीक़ झांगा चयो आहे त जांच थी रही आहे। जी।